हैदराबाद में तरक्की पसंद वतन दोस्त आवाम दोस्त सियासी कारकुननि ने समाजी अगमान समेत मुख्तलिफ़ शुबनि सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि पारां हैदराबाद जे शहरी ऐं बराड़ी वारनि इलाइक़नि जे अवामी मसइलनि ते भरपूर आवाज़ उथारण समेत क़ौमी सतह जे वतन दोस्त ऐं अवाम दोस्त सियासी तहरीक जो साथ ॾेई सिंध जे मसइलनि ते पंहिंजो घुरिबल मुतहरिक ऐं बामक़सद किरदारु अदा करण जे लाइ जॉइंट एक्शन कमेटी ठाहिण जो फ़ैसिलो कयो वियो। इन सिलसिले में हैदराबाद प्रेस क्लब में हिकु मुशावरत गॾिजाणी ठाही वई, जंहिंमें जॉइंट एक्शन कमेटी जे क़याम जी ज़रूरत ऐं पेश कयल तजवीज़ुनि ते खुलियल बहस मुबाहिसे बैदि जॉइंट एक्शन कमेटी जे ढांचे ऐं ड्राफ्ट जी मंज़ूरी सां गॾु ईंदड़ 3 महीननि लाइ रिथाबंदी ज़िम्मेवारनि जी विरासत वारी एजेंडा रखी वई। मुशावरती गॾिजाणी में कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल कामरेड इमदाद काज़ी, जीएसएम महाज जे वाइस चेयरमैन हाशिम खुर्शी, जिसकम अॻवान डॉक्टर नियाज़ कालानी, दीदार शाम, अवामी वर्कर्स पार्टी सिंध जो सदर कामरेड बख्शल थले, HRCP सिंध जो कोऑर्डिनेटर प्रोफेसर इमदाद चांडे, सिंधी अदबी संघ जे सेक्रेटरी जनरल अहमद सोलंकी, अवामी जमहूरी पार्टी जे अॻवान डॉक्टर असलम परवेज़, वतन दोस्त जमहूरी पार्टी जे अॻवान अब्दुल जब्बार गस्टा, सिंध जे सदर मोहम्मद अशरफ ख़ासकली, प्रोफेसर याकूब चांडे, अदीब ताज जोए, फिशर फोक फोम जे चेयरमैन मोहम्मद अली शाह, सीनियर सहाफ़ी इकबाल मल्ला, जामी चांडे ॿियनि शिरकत कई। मुशावरती इजलास में चयो वियो त हुकूमती बुरहान जा सभिनी खां वधीक शदीद तरीन घण तरफ़ा मनफ़ी असर सिंध ऐं उन जे अवाम ते पिया आहिनि, जंहिंजी शायदि मुल्की तारीख़ जा गुज़िरियल 7 ॾहाका आहिनि। मुशावरती इजलास में गॾियल इत्तफ़ाक़ राय सां एक्शन कमेटी जा बुनियादी मक़सद तय कंदे चयो वियो त हैदराबाद जे शहरी ऐं बराड़ी जे अवामी मसइलनि लाइ गॾियल जदोजहद कई वेंदी। हीउ गॾियल प्लेटफॉर्म सिंध हुकूमत जे अहिड़नि समूरनि फ़ैसिलनि ख़िलाफ़ मज़ामत कंदो जंहिंजो तालुक़ सिंध ऐं सिंध जे मुस्तक़िल तौर आबाद अवाम जे मफ़ादनि ख़िलाफ़ हुजे। उन सां गॾोगॾु वफ़ाक़ जे अहिड़नि समूरनि फ़ैसिलनि, पॉलिसियुनि ऐं क़दमनि ख़िलाफ़ मज़ामत कई वेंदी जेके सिंध जे आइनी ख़ुदमुख़्तियारी, वतनी ऐं क़ौमी वहदत, सिंधी ॿोली, शहरनि ऐं वसीलनि जी मालिकी ऐं मफ़ादनि जे ख़िलाफ़ हुजनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।